हाणिवा अपडेट करें पिया झिरकमा लखा दिनों झिरकाई की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िला ठठे तरफा मौजूदा हुकूमत के अवाम दुश्मन पॉलिसियुनि तोड़ी मुल्क में वधंदड़ गाटे टोड़ महांगाई खिलाफ ठठे में एक एहतजाजी मुज़ाहिरो पाकिस्तान तहरीक इंसाफ के मरकज़ी अगवान हलीम आदिल शेख अमीनुल्लाह मूसा खेल MNA अताउल्ला MPA शाहनवाज MPA मलिक शहजाद दामान डॉक्टर सरवर सियाल एजाज सवाती PTI ज़िले ठठे के सदर रैंस अरसलान खान बिरोई होश मोहम्मद आबासी की अगवानी में करे सख्त नारेबाजी कंदे हलीम आदिल शेख ऐं ॿियनि चयो त मौजूदा हुकूमत के हुक्मराननि जे ग़लत पॉलिसियुनि मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे, जंहिंजे करे महांगाई हद खां वधीक वधण करे ग़रीब माण्हू मानी गबेला सख्त परेशान आहिनि। हिननि चयो त कणक जो हथ सां बोरान पैदा कयो वियो, हीअ असां अवाम खे महांगाई मां निजात ॾियारण ऐं आइन खे बचाइण लाइ निकिता आहियूं। हिननि चयो त बुराई जी जड़ई मरियम नवाज़ शरीफ़ आहे, जेका पंहिंजे पीउ खे पंहिंजे मुल्क में घुराए नथी सघे। वेतर वेठे ॿियनि ते अजाई तनक़ीद करे थी, जॾहिं त इमरान खान पंहिंजे मुल्क में मौजूदा ही। हिननि चयो त मौजूदा हुक्मराननि मुल्क के गंगाल बणाए अवाम खे ख़ुदकशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। हिननि चयो त ज़िले शाह खे सोचियल सम्झियल साज़िश तहत गिरफ़्तार करे उनखे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। ही जंहिं अमल जी जेतिरी भी मज़म्मत कजे इहा घटि आहे। हिननि चयो त महांगाई खिलाफ़ संदसि एहतजाज जारी रहंदो। हिननि घुर कई त महांगाई ते कंट्रोल करे आम वाह पेज शयुनि जा अघ घटि करे ग़रीब माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।